मुल्क समेत घोटकी में भी हुकूमत पारां कयल महागाई अवाम खां जीअण जो हक़ खसे वरितो। महागाई चोट हुजण करे केतिराई मज़दूर हिक वक्त जी मानी खाइण लाइ सख़्त परेशान आहिनि। पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं वधाइण सां गॾु अटो, चांवर, खंड, गिह, तेल, सब्ज़ी, ड्राई फ्रूट ऐं ॿियनि वाहिपे शयुनि जी अघनि में वाधि कई वई आहे। अहिड़ी महागाई जो बम किराइण सां गॾोगॾु क़ीमती जान बचाईंदड़ दवाउनि में भी वाधि अची वई। होॾांहुं घोटकी जे समाजी अॻवाननि एहसान गडाणी, यासीन शाह, सलीम गडाणी, सदरुद्दीन मलिक, अकबर ब्रोही, दिलशाद मलिक, मोहम्मद शाह शेख ऐं ॿियनि हुकूमत खां मुतालबो कंदे चयो आहे त खाधे पीते वारनि शयुनि समेत इंसानी ज़िंदगियूं बचाईंदड़ दवाउनि जी क़ीमतनि में घटिताई कई वञे त जीअं ग़रीब अवाम घर जो गुज़र सफ़र बाआसानी सां करे सघनि।